अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेएतमादी रिथ जमा कराए छॾी। पीपी जे ज़फ़र इक़बाल, जावेद अयूब ऐं क़ासिम मजीद तरफ़ां बेएतमादी रिथ असेंबली सेक्रेटरीट में जमा। ज़रियनि मूजिबि स्पीकर 3 ॾींहं बाद बेएतमादी रिथ ते वोटिंग लाइ इजलास तलब कंदो। पीपल्स पार्टी आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म लाइ फैसल राठौड़ खे नामज़द करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त कल्ह ऐवान पारां मंज़ूर कयल तरमीम ते ॿिनि जजनि जो ज़मीर जागी पियो आहे। जॾहिं असां खां सियासी इंतक़ाम वरितो पियो वियो त उन वक़्तु कंहिंजी गैरत छो न जागी। जस्टिस अतहर मिनल्ला खे अॼु जमहूरियत यादि आई आहे। हू मुशरफ जो सूबाई वज़ीर रहियो। क़ौमी असेंबलीअ में ख़िताब कंदे वफ़ाक़ी वज़ीर ख़्वाजा आसिफ़ चयो आहे त नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ साज़िश खे अमली जामो पेराइण लाइ अदलिया जो किरदारु सभिनी जे साम्हूं आहे। हीउ सॼो सिलसिलो पानामा केस सां शुरू थियो, जॾहिं नवाज़ शरीफ़ खे ताहयात नाअहल करार ॾिनो वियो। नवाज़ शरीफ़ खे नाअहल करार ॾियण जो ॾोहो साॻी अदलिया कयो हो।